नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद ब्यूरो टाइम सां गॾु आऊं मेज़बान ख़ालिद चांडियो। अॼु हैदराबाद ब्यूरो टाइम में असां डिस्कस करियूं था हैदराबाद में तमामु हिकिड़े हार्ट इशू ते, तमामु हिकिड़े अहम इशू ते। तव्हां ॾिसो त गुज़िरियल केतिरनि साल ॾेढ खां वठी जेको हाफ फ्राई ऐं फुल फ्राई जो हिकिड़ो चकर हलियो आहे, ख़बर न आहे इहो ट्रम्प किथां कहिड़े तरीक़े सां आयो आहे पुलिस डिपार्टमेंट जे अंदरि ऐं कीअं उनखे घणी अहमियत मिली आहे ख़ुसूसन मीडिया जे हवाले सां हाफ फ्राई ऐं फुल फ्राई जी। सो तव्हां ॾिसो त क्राइम तमामु जजो गुज़िरियल केतिरनि सालनि खां अमन अमान जी रिट जे हवाले सां क्राइम तमामु घणो आहे। दहशतगर्दी खां वेंदे जेको आम क्राइम आहे, आम जेको ॾोह आहिनि जंहिंमें अॻवा बराए तावान आहिनि, इवन क़त्लो गारत आहे या इवन डायरेक्ट जेके सिधियूं सिधियूं फ्रू थियनि थियूं, धाड़ा लॻनि था, तमामु वॾा वॾा धाड़ा लॻनि था। तव्हां ॾिसो त 50-50 लख जा धाड़ा लॻनि था, 20 लखनि जा माण्हू बैंकुनि में जेके फोरू आहिनि जवाबदार बैंकुनि में दाख़िल थी वञनि था, वॾियूं वॾियूं जेके आहिनि से कारवायूं कनि था, माण्हुनि खे मारे छॾीनि था, घरनि में धाड़ा लॻनि था। तमामु ज़ाहिर आहे असां वटि रवायती हिकिड़ो सॼो फैमिली स्ट्रक्चर आहे, उन में 4-4, 5-5 माण्हू घरनि जे अंदरि दाख़िल थी वञनि था ऐं हेबिचुअल क्रिमिनल जेके आदि जेके ॾुहारी आहिनि उहे उन इवन अहिड़ा वाक़िया पेश आया आहिनि जंहिंमें औरतुनि जी घरनि जे अंदरि तज़लील बि थी आहे। हिकिड़ो ओवरऑल समाज में क्राइम जो ऐं ॾोहनि जी दुनिया जो इहो पासो आहे। इहो ज़ाहिर आहे उनखे जेतिरो बि कंडेम कजे ऐं ॾोहारी सरगर्मियुनि खे जेतिरो बि कंट्रोल करणो लाज़मी आहे, उहो त यकीनन हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे ऐं हिकिड़ो अहम मसइलो बि असां वटि रहियो आहे। सो पुलिस ऐं जेके लॉ एंड फोर्सिस एजेंसीज़ आहिनि, बिल्कुलु उन्हनि खे हार्ड लाइन वठणी आहे। ज़ाहिर आहे असां वटि माण्हू ॾुखिया थी विया आहिनि, ॾाढा जेके क्रिमिनल माण्हू आहिनि उहे इवन हिकिड़ी माफ़िया जी शिकिल अख़्तियार करे विया आहिनि, हिकिड़ा आदि ॾुहारी बणिजी विया आहिनि। ज़ाहिर आहे उन्हनि लाइ सख़्तीअ सां जॾहिं उन्हनि खे चीभाटिबो ऐं उन्हनि खे फेस कबो त इहो मामिलो तॾहिं हल थी सघंदो, छाकाणि त ॿियो हिकिड़ो वे असांखे नज़र नथो अचे। पर ज़ाहिर आहे जॾहिं आइन जी ऐं कानून जी बालादस्ती जी ॻाल्हि अचे थी त उते इहो सुवाल बि साम्हूं अचे थो त जेके बि अमन अमान जा मसइला आहिनि, दहशतगर्दी जा मसइला आहिनि, या इवन आम ॾोहनि जा जेके ॾोहारी सरगर्मियुनि जा जेके इशूज़ आहिनि, या जेका आहिनि लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल हिकिड़ी सिविलियन मुआशिरे जे अंदरि, आम मुआशिरे जे अंदरि आहे, उन में रिट बहाल करण जे हवाले सां ज़ाहिर आहे जुडिशरी जो इंट्रोगेशन जो इन्वेस्टिगेशन जो प्रोसेस आहे ऐं जेके बि सज़ाऊं आहिनि ऐं जेके बि ॾोह साबित थियल आहिनि उहे ज़ाहिर आहे उन लाइ जुडिशरी मौजूदु आहे, अदालतूं मौजूदु आहिनि ऐं हिकिड़े महज़ूब ऐं डेवलप्ड मुआशिरे जे अंदरि ज़ाहिर आहे जेतिरी जुडिशरी मज़बूत हूंदी, अदालतुनि जे ज़रिए जॾहिं सज़ाऊं मिलंदियूं त उन सां हिकिड़ी समाज में जुडिशरी जी रिट जो बि हिकिड़ो जेको इम्पोर्टेंस पासो आहे उहो बि साम्हूं ईंदो, माण्हुनि जो कानून ते एतमाद थींदो ऐं इवन पुलिस जो जेको सॼो मरहलो ॾोहनि खे रोकथाम जे हवाले सां आहे, ॾोहनि ते कंट्रोल करण जे हवाले सां आहे, उन में पुलिस ते बि इहो फ़र्ज़ु आहे थिए थो त जुडिशरी खां अदालत खां मथां कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो डिसीशन पुलिस नथी करे सघे। इहो हिकिड़ो आइन में हिकिड़े कानून में इहा सूरत हाल मौजूदु आहे, छाकाणि त जॾहिं पुलिस खे फ्री हैंड ॾिनो वियो त पुलिस पाण जज बणिजी वञे, पुलिस पाण अदालत बणिजी वञे त पोइ ज़ाहिर आहे जीअं हिकिड़ी कॾहिं कॾहिं हिकिड़ी सूरत हाल साम्हूं ईंदी आहे त जर्गन में जीअं असां वटि फ्यूडलिस्ट आहिनि ऐं जेके लैंडलॉर्ड आहिनि, जेके सरदार आहिनि, जेके माण्हू पाण फ़ैसिला मड़ीनि था, जेकॾहिं पुलिस बि इन तरीक़े सां पाण जज थी ऐं पाण ई डिसाइड करे छॾींदी ऐं केस खे प्रॉपर तरीक़े सां इंट्रोगेट न कंदी, उनखे इन्वेस्टिगेट न कंदी, उनजा एविडेंस कठा न कंदी, शाहिदियूं कठियूं करे ऐं हिकिड़ो मज़बूत केस जवाबदारनि खे ॾोहारी माण्हुनि खे जेको आहे पकिड़े ऐं उन्हनि खे प्रोसेस करे अदालतुनि जे ज़रिए जेकॾहिं सज़ा न ॾियारींदी त ज़ाहिर आहे समाज जे अंदरि हिकिड़ी बेरारवी पैदा थींदी ऐं ज़ाहिर रवायती मुआशिरो आहे। इन में पोइ इहा बि जस्टिफिकेशन हूंदी त पोइ जर्गन खे बि माण्हू चवंदा भई जर्गन में जल्दी इंसाफ़ मिली थो वञे ऐं जेके फ़ैसिला थियनि था वॾेरनि जा, लैंडलॉर्ड्स जा, सरदारनि जा, उन में बि माण्हुनि खे इंसाफ़ मिली थो वञे। पर उन में कानून जी जेका रिट आहे उहा ज़रूरु हिकिड़ी चैलेंज थी साम्हूं अचे थी ऐं कानून जी रिट जी जेका पोज़ीशन आहे उहा असांखे कमज़ोर नज़र अचे थी त हिते कानून न आहे, पर हिते हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ा अदारा या माण्हू पाण ऑपरेट कनि था ऐं पाण
फ़ैसिला कनि था, पोइ ज़ाहिर आहे तव्हां सम्झो था त उन में जेको कलेक्टिव इंट्रस्ट आहे, इज्तिमाही जेको पीस जो सुवालु आहे, मामला आहिनि, ऐं गॾियल समाज जे हवाले सां हिकिड़ी जेका रिट बहाल करणी आहे अमन अमान जी, ऐं क्राइम कलेक्टिवली ख़तमु करिणो आहे त जीअं सॼो समाज सिहतमंद हुजे, सॼे समाज मां क्राइम ख़तमु थिए। पर हिते तव्हां ॾिसो त गुज़िरियल केतिरनि सालनि खां इहो हिकिड़ो कूड़नि मुक़ाबलनि जो टर्म इस्तेमालु कजे या न कजे, पर बहरहाल छाकाणि त पुलिस जे लाइ हिकिड़ो ऑनर बि ज़रूरु हुअणु खपे असांखे। पुलिस हिकिड़ो वॾो अदारो आहे, पर ज़ाहिर आहे जॾहिं कूड़ा मुक़ाबला थियनि था या पुलिस ॾुआरनि खे जॾहिं पकिड़े वठे थी, रंगे हथूं पकिड़े वठे थी, ऐं उन्हनि जे हथ वस अची वञनि था, त ज़ाहिर आहे उन्हनि खे इहा हिकिड़ी उन्हनि जी कैपेबिलिटी जी हिकिड़ी जेका हेॾा SSP लेवल जा ऑफिसर, वॾा जांच ऑफिसर वेठा आहिनि, इहे उन्हनि जी एक्सपर्टी जो सुवालु थी साम्हूं अचे थो त हुननि में एतिरी एक्सपर्टी आहे या न आहे जो जवाबदारनि खे हू अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हुनजी इन्वेस्टिगेशन करे हुननि खां हुननि जा एविडेंस शाहिदियूं मुकमल करे हुननि खे सज़ा ॾियारे सघनि। पुलिस जी इहा जेका अनएफिशिएंसी आहे, इहा जेका आहे उनखे जेको बि टर्म ॾिजे उन जे हवाले सां पुलिस ॾुआरनि खे जॾहिं पकिड़े वठे थी, ऐं उहे फुटेजिस बि हलनि था। तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो हींअर हैदराबाद में ताज़ो जेको हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, हूअं त हैदराबाद में 50 खां मथे हाफ फ्राई जा केसिस थिया आहिनि, ऐं तक़रीबन 10 खनि फुल फ्राई जा केसिस थिया आहिनि। उन में बि इहो हिकिड़ो क्वेश्चन मार्क ख़ुसूसन जुडिशरी जे हवाले सां हिते मौजूदु आहे, ऐं उनखे जस्टिफिकेशन पुलिस ॾींदी रही आहे, ऐं पुलिस उनखे कंडेम नथी करे। उन अमल खे पुलिस जेको आहे सो जॾहिं सनाउल आबाई साहिबु हिते हो या इवन मुख़्तलिफ़ वक़्तनि में SSP हिते रहिया आहिनि, हींअर इरफान बलोच साहिबु हिते मौजूदु आहे, त एॾी वॾी पॉपुलरिटी मौजूदु आहे, ख़ादिमनि DIG मौजूदु आहे, पर काउंटर फुल फ्राई हाफ फ्राई या जेको कूड़ो मुक़ाबले में जेको माण्हू खणी ऐं वञी जेको आहे सो मारे था छॾीनि, उन्हनि जी जस्टिफिकेशन ॾियनि था त भई इन खां सवाइ ॿी का हुननि जे हिकिड़े स्ट्रेटजी में इहा ज़रूरु आहे त इन खां सवाइ ॿियो को हल कोन्हे। जेकॾहिं इहे ॿियो को हल कोन्हे त पोइ अदालतूं छाजे लाइ मौजूदु आहिनि, ऐं पुलिस जा हेॾा वॾा इन्वेस्टिगेशन जा अदारा छाजे लाइ मौजूदु आहिनि, ऐं पुलिस अदारा हेॾी कमीशनूं करे अचनि था, हेॾो पढ़ी लिखी अचनि था, ऐं उन्हनि जी महारत छा पई करे। त इहो हिकिड़ो जेका बेरहा रवी आहे ख़ुसूसन कानून जी रिट जे हवाले सां, इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त इनकाउंटर जेके थियनि था, पकिड़े मारे छॾणु, इहो केतिरो जस्टिफाइडेड आहे, केतिरो लीगल आहे, ऐं इवन इन सां सोसाइटी खे जेको मैसेज वेंदो उहो कहिड़ो वेंदो। इवन पुलिस जे हवाले सां जेके क्वेश्चन मार्क उहा कीअं थी थिए। हैदराबाद में हिकिड़ो हींअर करंट जेको इशू थियो आहे उन में तव्हां ॾिसो त हिकिड़ा हैबिचुअल जेके आहिनि से आदि क़िस्म जा ॾुहारी हिकिड़ा प्रोफेशनल माण्हू उन्हनि लिबर्टी मार्केट ऐं सिविल अस्पताल सां लॻोलॻि तव्हां ॾिसो त UBL बैंक में 5 खां 6 SHO मुनीर अब्बासी जेको हद जो SHO आहे, चयो 5 खां 6 माण्हू हुआ, पोइ हाणे 4 बि थी सघनि था, पर जेके माण्हू हुननि पकिड़िया आहिनि ऐं पकिड़े मारिया आहिनि उहे 3 माण्हू जेके आहिनि से हुतां हुननि खे पकिड़ियो आहे। UBL में दाख़िल थिया आहिनि बैंक में, उनजा हिते फुटेज बि ॾिसो पिया CCTV जे हवाले सां, उनजा फुटेज बैंक जेके ऑफिशियली ॾिना आहिनि, पुलिस खे बि ॾिना आहिनि ऐं मीडिया खे बि अथाया आहिनि। तव्हां ॾिसो पिया त हीअ अंदरि जेके फोरूं आहिनि इहे ॾिसो केॾी दीदा दिलेरी सां दाख़िल थियनि पिया, ऐं हुननि मोटरसाइकिलूं ॿाहिरि छॾियूं आहिनि, अंदरि वञणु शर्त तव्हांखे फुटेजिस में नज़र अचे पियो त हिननि वञणु अंदरि जेके बि 10-15 कस्टमर्स मौजूदु आहिनि या बैंक में कैश जमा कराइण लाइ या बिल जमा कराइण लाइ या कैश कढाइण लाइ माण्हू आहिनि, उन्हनि खे ॾिसो त हीअ यरगमाल कनि पिया ऐं हथियार पंहिंजे वरनि मां कढनि पिया, ऐं सॼी बैंक खे यरगमाल कनि पिया, मैनेजर खे यरगमाल कनि पिया, स्टाफ खे यरगमाल कनि पिया, तव्हांखे जेको नज़र अचे पियो। ऐं हू अंदरि ईअं दाख़िल तव्हां ॾिसो त थिया आहिनि, उन खां पोइ 15-20 मिंट हुननि, छाकाणि त सिविल अस्पताल लिबर्टी मार्केट इहा सॼो ॾींहुं हिकिड़ो आमदरफ़त जे हवाले सां ऐं अचवञ जे हवाले सां, वापार जे हवाले सां, इहो सिविल आहे, नूर मोहम्मद हाई स्कूल आहे, हेॾां जेको इहो सॼी हिकिड़ी तमामु वॾी आबादी जो इलाइक़ो आहे ऐं तमामु मर्कज़ आहे हैदराबाद शहर जो। उते इन टाइम ते ॾींहं ॾिठे जो 11-12 वॻे ही माण्हू अंदरि दाख़िल थिया आहिनि, ऐं उन खां पोइ तव्हां जीअं निकिता आहिनि ॿाहिरि त हू हिरासियल बि आहिनि। तव्हां ॾिसो त हुन तकड़ि तमामु जजी कई आहे वारदात करणु वक़्तु, नतीजे ॿाहिरि जीअं निकिता आहिनि त साम्हूं क़ौमी बचत बैंक आहे, उनजो सिक्योरिटी गार्ड उते उन्हनि खे ॾिठो आहे
ऐं उहो इहो सम्झी वियो आहे त हीअ फोरू आहिनि ऐं जीअं ॿाहिरि निकिता आहिनि त उन्हनि जे मथां फायरिंग कई आहे ऐं हिकिड़ी गोली जेका आहे सा उहा हिकिड़े फोरू खे लॻी आहे। फ़ैद मेमण जेको आहे उनखे गोली लॻी आहे ऐं उहो उते ज़मीन ते किरी पियो आहे। नतीजे में हिकिड़ो ॿ फोरू उतां फरार थियण में कामयाबु थी विया। बाक़ी जेके 3 फोरू आहिनि उहे मोटर साइकिल ते तव्हांखे नज़र बि अचे पियो त हीअ मोटर साइकिल ते तव्हां ॾिसो हिकिड़ो फोरू किक हणे पियो ऐं जेको ज़ख़्मी फोरू आहे उनखे खणी मोटर साइकिल ते रखनि पिया ऐं ॿियो फोरू उनजे पुठियां वेहे पियो। आराम सां हीअ हितां निकिता आहिनि ऐं फायरिंग भले पई, गार्ड हुननि ते फायरिंग मुसलसल करे पियो ऐं हीअ बि तव्हांखे नज़र अचे पियो त हीअ वञण वक़्तु फायरिंग कंदा वञनि पिया ऐं आराम सां निकिरण में कामयाबु थी विया आहिनि। इहे फोरू हितां निकिरी सिधो हुंडा पैलेस मारवी टाउन आहे जेको रोड वञे थो कासमाबाद में, हुंडा पैलेस खां मारवी टाउन, हिते SP असलम लांघा जो नालो SP जो तमामु वॾो पॉपुलर नालो आहे ऐं ख़ुसूसन क्राइम जे हवाले सां जेके वॾा मेजर इशूज़ आहिनि, हाई प्रोफाइल इशूज़ आहिनि, उन्हनि ते हुनजो घणो फोकस आहे। SP असलम लांघा जो घर बि हिते ई मौजूदु आहे, हुनजी ॿाहिरि कैंप बि आहे, हुनजा सॼो ॾींहुं सिक्योरिटी गार्ड बि हिते मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु इम्तियाज़ गुलुरसाणी स्कूल आहे, असलम लांघा जो घर आहे, असलम लांघा जे घर सां गॾोगॾु गुलुरसाणी स्कूल आहे, गुलुरसाणी सां गॾोगॾु इहो फ्लैट आहे। उन फ्लैट जे 306 या कोड़ो नंबर मूंखे हींअर एग्ज़ैक्ट ज़हन में न आहे। उन फ्लैट ते हू आया आहिनि, जेके सीढ़ियूं आहिनि उन्हनि ते चढ़ी पंहिंजो ज़ख़्मी माण्हू खणी हुतां खां हू पुलिस खां हुन गार्ड जे इनकाउंटर खां निकिरी आया ऐं हिते पहुची हुननि पंहिंजो ज़ख़्मी जेको साथी आहे उनखे इन सीढ़ियुनि तां खणी वञी पंहिंजे उन जे फ्लैट में रहंदा हुआ उते वञी उनखे रहायो आहे। उन खां पोइ उतां जे मक़ामी माण्हुनि उहो रतु ॾिठो आहे जेके सीढ़ियुनि ते लॻल हो, उहो रतु ॾिसी ऐं कुझु माण्हू गॾु थिया आहिनि। पोइ उन्हनि यूनियन वारनि खे घुरायो, यूनियन वारा विया आहिनि, वञी उन सीढ़ियुनि तां उन फ्लैट ते पहुता आहिनि ऐं उते हुननि नॉक कयो। नॉक करणु हुननि दरवाज़ो नाहे खोलियो, नतीजे में हुननि ज़बरदस्ती दरवाज़ो खोलण जी कई आहे ऐं माण्हू शकिजी विया त ज़रूरु कुझु न कुझु अहिड़ी का वारदात या को मसइलो आहे। नतीजे में उन्हनि फ़ौरन खे उतां कढियो आहे ऐं उन्हनि फ़ौरन खे कढी उन्हनि वटि ओॾी महिल उते उन्हनि वटि अमाउंट पैसो बि जेको बैंक मां उन्हनि जेको आहे सो फुरियो उहो बि ऐं 4 रिवाल्वर हिननि माण्हुनि वटि टिनी फ़ौरन वटि उन वक़्तु मौजूदु हुआ, जेके पोइ हिननि पुलिस खे इतला ॾिनो आहे, सिविल माण्हुनि ऐं भिटाई नगर पुलिस पहिरीं पहुती आहे, पोइ 15 ते मददगार पुलिस पहुती आहे। 2-3 मोबाइलनि में तव्हांखे नज़र बि अचे पियो, हीउ ॾिसो त मोबाइलनि में ऐं माण्हू मक़ामी माण्हू भिटाई नगर पुलिस खे हवाले कनि पिया ऐं फ़ौरन खे हिकिड़ो ज़ख़्मी फ़ौरू जेको आहे उनखे गाॾी में विझनि पिया। तव्हांखे नज़र अचे पियो, क्लियर कट नज़र अचे पियो, जीअरा जाॻंदा जेके आहिनि से हीअ माण्हू उन्हनि खे ज़ाहिर आहे ॾुआरी माण्हू आहिनि पर उन्हनि खे जीअरो जाॻंदो पुलिस गिरफ़्तार करे पई ऐं उन्हनि खे उतां जा मक़ामी माण्हू हीअ गाॾी में विझनि पिया। तव्हांखे फुटेज क्लियर कट नज़र अचनि पिया, सिन TV जा हीअ एक्सक्लूसिव फुटेज ऐं हीअ गाॾियूं हितां रवानियूं थियूं आहिनि, गाॾी रवानी थिए पई, तव्हांखे नज़र अचे पई। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हीअ गाॾी फ़ौरू पुलिस जे हवाले थी विया। पुलिस जे हवाले थियण खां पोइ 2-2.5 कलाकनि खां पोइ हिकिड़ो असां वटि मैसेज हलियो मीडिया खे, ऑफिशियली मैसेज हलियो त 3 फ़ौरू हैदराबाद पुलिस मुक़ाबले में मारिजी विया। हाणे तव्हां अंदाज़ो करियो त हीअ छा माना इनखे आउं कहिड़ो कमेंट नथो करणु चाहियां, छाकाणि त इहा ॻाल्हि हिकिड़ी हैबिचुअल क्रिमिनल्स जी हिकिड़ी जेका सूरत हाल आहे, आदि ॾुहारनि जी, हार्ड क्रिमिनल्स जी, जिन सॼी सोसाइटी खे यरगमाल करे छॾियो आहे। सॼे उन में लेन माफ़िया जे माण्हुनि खां वेंदे ऐं ॾुहारी जेके सरगर्मियूं क़त्लो गारत करण खां वेंदे अॻुवा बराए तावान ताईं जा एॾा वॾा इशू। हिकिड़ो इहो ॾुखियो पासो ज़रूरु आहे, छाकाणि त उन्हनि खे कंट्रोल करिणो आहे, उन्हनि खे बिल्कुलु नाहे छॾिणो ऐं ॾुहारी माण्हू खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियणो आहे, पर उहो थोरो अदालतनि जे ॾियणो आहे। इन ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, इन ते फोकस कंदासीं त हीअ जेके ॾुहारी क़िस्म जूं सरगर्मियूं आहिनि, अमन अमान जो जेको इशू आहे ऐं उन अमन अमान खे कंट्रोल करण जे लाइ, ॾोहनि खे कंट्रोल करण जे लाइ पुलिस जी जेका हीअ स्ट्रेटजी आहे त हुननि खे पकिड़े ऐं मारे छॾिणो आहे, उन्हनि खे अदालती प्रोसेस नाहे करिणो, जुडिशियल प्रोसेस नाहे करिणो, अदालतनि जे थ्रू सज़ाऊं नाहिनि ॾियारणियूं ॾुहारनि खे। इहो केतिरो जस्टिफाइडेड आहे ऐं असां ओवरऑल कंट्रोल इहा स्ट्रेटजी जेका पुलिस जी आहे इहा केतिरी निदा लाइक़ु आहे या इन जी जस्टिफिकेशन जेका पुलिस ॾिए थी उहो, छाकाणि त हू तमामु घणा हार्ड लाइनर थी विया आहिनि, उन्हनि खे ॿियो रस्तो ई न आहे रोकण जो। इहो केतिरो जस्टिफाइडेड आहे, इन में असां अॼु के प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं।
ऐं तव्हांखे हीउ सॼो वाक़ियो बि असां उन जी बि जेका आहे फॉलो अप ॾींदासीं त हिन वाक़िए में या इंट्रोगेशन कीअं थींदी। हिकिड़ो नंढो वक़फ़ो वठूं था असां इनकाउंटर्स जे हवाले सां, फुल फ्राई हाफ फ्राई जे हवाले सां हैदराबाद में जेके बि हीअ मामला थिया आहिनि ऐं जेके ॾुआरी सरगर्मियूं आहिनि उन्हनि खे कीअं रोके सघिजे थो, इन ते अची तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। हैदराबाद ब्यूरो टाइम में असां तव्हांखे जीअं मूं तव्हांखे पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त हैदराबाद में जेके इनकाउंटर्स थिया आहिनि या जेको फुल फ्राई ऐं हाफ फ्राई जो जेको टर्म इस्तेमालु थिए पियो, ॾाढो हिकिड़ो ऑकवर्ड टर्म आहे, अनऑफिशियल टर्म आहे, पर उन जी जेका जस्टिफिकेशन आहे या इवन जेके ॾोह आहिनि उन्हनि ते कंट्रोल करणु लाज़मी आहे, पर ॾुआरनि खे कीअं जेको आहे सो फेस कजे, पुलिस जो एक्चुअल फंक्शन छा आहे, पुलिस खे कीअं करिणो आहे, पुलिस खे केतिरो जेको आहे सो ॾुअनि खे कंट्रोल करण जे लाइ कानून केतिरो पंहिंजे हथ में खणणो आहे, इन ते सॼी ॻाल्हि ॿोल कंदासीं त तव्हांखे अंदाज़ो थी सघे त पुलिस जो प्रोसेस कीअं आहे। इनकाउंटर्स जे हवाले सां या हाफ फ्राई या फुल फ्राई या अदालत खां मथां ई जेके ही पुलिस जा इवेंट थियनि पिया उन जे हवाले सां तव्हांखे सॼी सूरत हाल अपडेट करण सां गॾोगॾु हिकिड़ो तव्हांखे ॿियो बि थोरो शेयर करायां थो। हिकिड़ो वाक़ियो ॿियो, उमरकोट ज़िले जो टाली शहर आहे ऐं उन टाली शहर जो ही हिकिड़ो हमरा आहे जेको जंहिंजो नालो आहे अशफाक हाले पोटो। इन जी का पसंदि जी शादी बि थियल आहे कुझु अर्सो अॻु में, ऐं हीअ उते 5-10 एकड़ ज़मीन जो नंढिड़ो हिकिड़ो ज़मीनदार या हिकिड़ो आम उते हीअ माण्हू आहे। हाणे उनजी हिस्ट्री ज़ारा पुलिस उनखे हाफ फ्राई कयो आहे, ज़ारा उनजी इंट्रोगेशन कंदी त जेकॾहिं उन हिस्ट्री में के क्राइम ऐं ॾोह अचनि था त उहो बि ज़ाहिर थियणु खपनि। पुलिस जो जेको आहे हिकिड़ो पंहिंजो मौक़ुफ़ ॾुआरी सरगर्मियुनि जे हवाले सां, हीउ जेको तव्हांखे नज़र अचे पियो उहो अशफाक हाले पोटो, इहो तव्हां ॾिसो त पुलिस कहिड़े तरीक़े सां कहिड़े हिकिड़े स्मूथ अंदाज़ में नॉर्मल अंदाज़ में हीउ तव्हांजो SHO आहे, पुलिस नफ़री हुन सां गॾु आहे, हुनजी सॼी जांच वरिती आहे ऐं उहो हमरा हुनखे हिकिड़ो बिल्कुलु मैदानी इलाइक़ो आहे या ज़मीन आहे का, उते उहो माण्हू बीठो आहे, नॉर्मल बीठो आहे, तव्हांखे फुटेजिस नज़र अचनि पिया ऐं पुलिस अचे पई ऐं अची हुन सां हाणे हीउ हथु मिलायो आहे पुलिस वारनि। हिकिड़ो माण्हू हुननि सां गॾु सिविल कपिड़नि में मौजूदु आहे, शायदि उहो मुख़बिर आहे या पुलिस एहलकार आहे, पर हिननि ॾिसो त हू हुन सां हथु मिलाइनि पिया ऐं आराम सां SHO हुनखे पाण सां गॾु हलण लाइ चयो आहे। हीअ गॾु खयो अथनि, हुनखे वठियो पिया वञनि ऐं वठी हिननि हाणे हुनखे मोबाइल में विहारियो आहे। ऐं मोबाइल में इहो उमरकोट जे टाले शहर जो अशफाक हाले पोटो मोबाइल में वेठो आहे ऐं आराम सां मोबाइल में वेठो आहे। पुलिस उते हुन ते तशदुद या को अहिड़ो रिएक्शन कोन ॾेखारियो आहे, ॾाढो स्मूथ ऐं ॾाढो आराम सां पुलिस हुनखे पकड़ियो आहे, गाॾी में वेठो आहे मोबाइल में ऐं हीअ पुलिस उते ॾिसो त कुझु ॻाल्हाए बि पियो। ऐं ज़ाहिर सोशल मीडिया जो दौरु आहे, हीअ जेके फुटेजिस आहिनि पब्लिक लेवल ते या माण्हुनि जे साम्हूं का कार्रवाई थिए थी त माण्हू उते फुटेजिस करे था वठनि ऐं हीअ फुटेज बि जेके ज़ाहिर थिया आहिनि तव्हांखे नज़र अचे पियो त उमरकोट जो रहवासी अशफाक हाले पोटो हुनखे मोबाइल में विहारियो अथनि, उहो मोबाइल में हाणे ॻाल्हाए पियो, ॾाढो नॉर्मल आहे। थी सघे थो हुनखे ॼाण आहे बि या न आहे, जेकॾहिं हू ॾुआरी आहे या न आहे इहो हिकिड़ो पुलिस इंट्रोगेशन में ज़ाहिर थियणु बि खपे। हाणे इहो अशफाक हाले पोटो हिन वक़्तु सिविल अस्पताल जे उन वार्ड में दाख़िल आहे जिथे हाफ फ्राई जा जेके मुख़्तलिफ़ पुलिस जे हुन में आहिनि केसनि में, उते हू एडमिट आहे। हुन जूं तव्हां ॾिसो पिया त इहे हुनखे बि टंग में पेरनि में जेके गोलियूं लॻल आहिनि हू उते हिन वक़्तु एडमिट आहे। त पुलिस जो प्रोसेस कीअं आहे ॾोहनि खे ॾोहनि जे रोकथाम जे हवाले सां ऐं हुनखे अॻियां प्रोसेस कीअं करिणो आहे ऐं जुडिशरी जा जेके अख़्तियारात आहिनि, जुडिशरी जो जेको पावर आहे सज़ाउनि जो, उहो कीअं उनजी इम्पोर्टेंस केतिरी आहे, इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। शर्मा साईं, हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर आहे हीअ एॾो हैदराबाद में तमामु घणा इहे इशूज़ थिया आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं ॾोहनि खे ॾिसूं था त असांखे पब्लिक साम्हूं अचे थी, मासिस माण्हू साम्हूं अचनि था, सिविलियन सॼी माण्हुनि जी हिकिड़ी उहा लाइफ साम्हूं अचे थी। जंहिं तरीक़े सां ॾुआरी ॾिसो हैदराबाद में त अहिड़ा वाक़िया बि थिया आहिनि जंहिंमें औरतुनि सां अंदरि फुरनि दौरान बदतमीज़ियूं बि थियूं आहिनि। सोसाइटी जो इहो बि हिकिड़ो तमामु वस्ट पासो आहे ऐं उहो ॾिसिजे थो त वाक़ई हिकिड़ी चिड़ बि अचे थी, गुस्सो बि अचे थो त इन्हनि माण्हुनि खे बिल्कुलु मारे छॾणु खपे। इन्हनि खे
पर ज़ाहिर आहे कानून जी तमामु वॾी इम्पोर्टेंस आहे। जेके मुआशिरा कानून जी रिट खे गॾु खणी हलंदा उन में सॼो कलेक्टिव मुआशिरे जो जेको डेवलपमेंट जो पासो आहे उन कानून जी रिट सां ई जुड़ियल आहे। कीअं हिन ते तव्हांजो हिकिड़ो कमेंट करियो, उन खां पोइ पाण हिन खे ॾाढो डिटेल सां ॻाल्हाईंदासीं त छाकाणि त पुलिस जी हिकिड़ी जस्टिफिकेशन बि हिन में आहे त भई इन खां सवाइ ॿियो रस्तो कोन्हे। तव्हांखे हिन साल जो फिगर ॿुधायां त जनवरी खां वठी ऐं हींअर जुलाई ताईं तक़रीबन जेके 10 फुल फ्राई जा वाक़िया थी चुका आहिनि, जेके जुड़तू मुक़ाबला पाण चऊं उन में, ऐं 52 हाफ फ्राई थी चुका आहिनि। उन में जेकॾहिं तव्हांखे करंट उहे हाफ फ्राई जेके थियनि था माण्हू उहे हींअर कहिड़ी भोगना में आहिनि, जेकॾहिं उहे तव्हां ॾिसणु चाहियो त सिविल अस्पताल जो जेको जुडिशल वार्ड आहे उहो रुॻो तव्हां ॾिसी वठो, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। उनखे न उते जेके हॉस्पिटल जा जेके डॉक्टर्स आहिनि या स्टाफ आहे उहो बि उन्हनि जी केयर नथो करे, ऐं प्लस में पुलिस जो जेको रवैयो आहे त उन जो बि हिकिड़ी अलॻि कहाणी आहे। शुरू में जॾहिं हैदराबाद में क्राइम रेट इंतिहाई हाई हो, हिते डेली स्ट्रीट क्राइम में मोटरसाइकिलूं फुर थींदियूं, माण्हुनि खां मोबाइल फुर थींदा, औरतूं शॉपिंग ते वेंदियूं उन्हनि खां फुर थींदी। अहिड़ी सूरत हाल में जॾहिं इरफान बलोच हिते चार्ज वरिती त शुरू में ई जॾहिं क्राइम खे कंट्रोल करण जे लाइ हाफ फ्राई ऐं फुल फ्राई जो सिस्टम शुरू थियो त पहिरें धक में त माण्हुनि हिन खे इहो कयो त ठीकु आहे हिननि सां ईअं थियणु खपे, छो त तमामु घणो क्राइम हो ऐं माण्हू सभु बेज़ार हुआ। इवन सोसाइटी जो न को डॉक्टर पे रहियो, न सहाफ़ी पे रहियो, न वकील पे रहियो, हर क़िस्म जे माण्हुनि सां, वापारियुनि सां, बिल्डर्स सां, भते जे लाइ माना गोलियूं पे वयूं, चंदन जे लाइ माण्हू पे विया। त इहो इंतिहाई हिकिड़ो ॾुखो ईंदड़ सूरत हाल, इन करे माण्हुनि शुरू में इन ते वधीक तवजह न ॾिनी। पर जॾहिं एक्स्ट्रा जुडिशल किलिंग्स थियणु लॻियूं, इहे हाफ फ्राई फुल फ्राई परमानेंट स्टडी, हा बिल्कुलु इहा थी वई, पोइ माण्हुनि इन ते थोरो जेके अवेयर पर्सन ऑफ द सोसाइटी उन्हनि थोरो इन खे क्लिक कयो त न हीउ हिकिड़ो ग़लति आहे। जेकॾहिं पुलिस ई पाण ई माण्हुनि खे पकिड़े मारणु लॻंदी त पोइ अदलिया जेका मौजूदु आहे उन जो कहिड़ो फंक्शन आहे। इन करे उहो हाणे ॿई क़िस्म जा हिकिड़ा बहस हलनि पिया। पर थियो ईअं त इन पुलिस जी हिकमत अमली जे करे क्राइम रेट घटि थी वियो, भुंग ख़ातिर अगवा जूं वारदातूं ख़तमु थी वियूं, माण्हुनि खां भते जे लाइ जेके पर्चियूं वेयूं पियूं उहे ख़तमु थी वियूं, हल्को फुल्को जेको क्राइम हो स्ट्रीट क्राइम उहो बि ख़तमु थी वियो। त इन करे पुलिस बि सुख जो साह खयों, ऐं ख़ुदि ई जेका हिन में हिकिड़ी पुलिस आहे उन में बि हिकिड़ो सिस्टम शुरू थी वियो त SHOs जेके आहिनि उहे हल्कनि फुल्कनि जेके ॾुआरी आहिनि उन्हनि खे फ़ोन करे चवंदा त तुंहिंजो नालो अची वियो आहे हाफ फ्राई जी लिस्ट में, हाणे हेतिरा पैसा ॾींदो त ठीकु आहे, न त पोइ इंतज़ारु कर। बिल्कुलु हिकिड़ो धंधो शुरू थी वियो इन ते बि, ऐं उन जी अञा घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे त उहे पोइ वरी कीअं डीलिंग कनि था ऐं कीअं कनि था। ॿियो इहो त जेको माण्हू पकड़िजी वियो उनखे चवनि था भाउ हिन जो ऑडर थी वियो त हिन खे फुल फ्राई कयो, पुलिस वरी उन खां विच में वञी डील थी करे, ठीकु आहे साहब ते चयो आहे तोखे फुल फ्राई करिणो आहे पर तूं हेतिरा लख ॾिए त पोइ तोखे असां हाफ फ्राई कयूं था ऐं तुंहिंजी ज़िंदगी बची वेंदी। इहा बि हिकिड़ी डीलिंग हले थी। हाणे ॻाल्हि अचूं था पाण इन ते जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे इहो बि इन जो हिकिड़ो मिसाल आहे। इन में जेके हिकिड़ो पठाण आहे, हिकिड़ो आराई आहे, हिकिड़ो मेमण आहे, माना ऐं टई एक्सपर्ट आहिनि जेके हुनजी CCTV फुटेज मां तव्हां ॾिसो त 5 खां 7 मिंटनि जो हुननि टाइम वरितो आहे, ऐं हुननि जुमे जे ॾींहं जो इंतिख़ाबु छो कयो आहे ऐं उन ई ब्रांच जो इंतिख़ाबु छो कयो आहे, उहो को हिकिड़े ॾींहं में हिननि न कयो हूंदो, हिननि हफ़्तो खनि हिन खे मॉनिटर डेली कयो हूंदो त कहिड़े ॾींहं हिते कैश अचे थी ऐं माण्हुनि जो केतिरो अंगु हूंदो आहे, अंदरि जी लोकेशन छा आहे, इहो सॼो हिननि चेक करे उन खां पोइ वारदात कई आहे। बिल्कुलु हा, रश वारो एरिया आहे ऐं हिनखे सिविल अस्पताल लॻे थी, ख़ुदि लिबर्टी चौक आहे हिते रश हूंदी आहे, ट्रैफिक जे हवाले सां बि इहो थियो। पर उन बावजूदि पुलिस जी त नाइली आहे न, त हिकिड़ी वारदात बि थी वई ऐं वरी उहे माण्हू भिटाई नगर थाणे हद ताईं पुॼी विया आराम सां। विच में कासिम चौक आहे, पठाण कॉलोनी वटि जेका तव्हां ॾिसो था हिकिड़ी बैरियर लॻल आहे, उते रेंजर्स जी चेक पोस्ट बि मौजूदु आहे। कासिम चौक क्रॉस कंदा उन खां पोइ भिटाई नगर थाणे जी हद में वञी पहुचंदा ऐं उते ई पकड़जंदा। उते बि वरी आम माण्हू जेके आहिनि उन्हनि जे थ्रू थियनि था। पुलिस SP असलम लांघा जी रिहाइशगाह उते ॿाहिरि उन्हनि जूं कैंप्स लॻियूं पियूं आहिनि, उन भरिसां फ्लैट आहे जंहिंमें मथे त पुलिस पंहिंजी नाअहली खे पंहिंजी एलियत में तब्दील करण जे लाइ इहो माना वाक़ियो कयो ऐं उन में ठीकु आहे हुनखे जेको फहद मेमण उनखे गोली लॻी ऐं उहो त चवंदा त जेका रिपोर्ट आहे उहो गले में लॻी, इन करे हुनजो मौत उन थी सघियो पिए। पर बाक़ी जेके 2 ॼणा हुआ, 5 ॼणनि मां 2 फरार थी विया बाइक ते, बाक़ी 3 जेके आहिनि उहे हिन खे फहद खे ज़ख़्मी हालत में खणी पहुता, त इन करे उहे 3 अची विया हुन में फोकस में। हाणे जेके इहे 3 ॼणा हुया उन्हनि मां हिकिड़े खे कनि, पर हाणे इन में पुलिस जो जेको आहे उहो 2 मौक़िफ़ साम्हूं आया आहिनि। SSP चवे थो
त जेका हिन जी असां गिरफ़्तार कयासीं 3 ॼणा, इन्हनि जी निशानदेही ते असां जेके 2 ॼणा फरार थी विया उन्हनि खे पकड़णु वियासीं त उते मुक़ाबिलो थियो ऐं उन्हनि 2 माण्हुनि जी गोलियुनि में ही 3 मरी विया। ऐं जेको असलम लांघा साहिबु DSP CI आहे, जेको एक्सपर्ट आहे जुड़तू मुक़ाबलनि जो, उन जो चवणु इहो आहे त असां हिन खे ज़ख़्मी खे खणी वियासीं त उते जेके ॿिया अची विया हिन जा साथी, उन में यार ॻाल्हि इहा आहे त हर माण्हू सम्झे थो त पुलिस जो पहिरियों कमु इहो आहे, ज़ख़्मी माण्हू तव्हांखे हथु आयो आहे त उनखे तव्हां इस्पताल पुॼाईंदो या तव्हां हटड़ी थाणे जी हद में खणी वेंदव त हल असांखे ॾेखार ॿिया माण्हू किथे आहिनि। चवण जो मक़सदु हिकिड़ो पुलिस तकड़ में इहे सॼो इहे गैप छॾे थी, ऐं इन हाणे उहो दौरु न आहे त ऊंदाही में खणी वेंदा या ॾींहं जो त उहो टेक्निकली वञी मुक़ाबिलो करे ईंदा, ख़बर न। हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, हुनखे जितां खयो उते बि फुटेज अची आहे, हू बि अची आहे, मीडिया बि अवेयर आहे, त इहो हाणे हिननि खे फबी त नथो सघे, पर हाणे ॾिसूं त वधीक पुलिस इन खे जस्टिफाई कीअं थी करे। छो त पुलिस ख़ुदि ऑफ द रिकॉर्ड जेके कचहरियुनि में इहे ऑफिसर मञंदा रहिया आहिनि त बिल्कुलु इहो एक्स्ट्रा जुडिशल आहे, पर असां वटि ॿी का वाट न आहे। छो त जेके ॾुआरी आहिनि उहे ज़मानत ते छुटी था वञनि ऐं शेयरिन खे वरी साॻी हुननि जो जीअण जंजाल कनि था, इन करे असां जेको कयूं पिया इहो सही आहे। त मक़सदु हिन जो इहो थियो त पोइ इहा जस्टिफिकेशन हिननि जी मक़सदु केतिरी कारगर आहे, केतिरी कारआमद आहे, जेकॾहिं जुडिशरी निज़ाम हिननि खे इंट्रोगेशन में या हिननि जी इंट्रोगेशन जी जा लेप्सिस आहिनि इहो ॾिसो न, अॻे चवंदा हुआ त माना SHO जेकॾहिं एतिरो बासलाहियत न आहे त माना उनजी हद में जेकॾहिं का झिरकी बि पर हणंदी त SHO खे ख़बर हूंदी आहे। त इन करे जेकॾहिं एतिरा अवेयर न आहिनि या एतिरा बासलाहियत न आहिनि, एतिरा एक्सपर्ट न आहिनि, त पोइ उन्हनि खे थाणनि ते तव्हां रखो ई न, उनखे ॿियो कमकार करायो। ऐं महिरबानी करे अहिड़ा SHO रखो जिन खे ख़बर हुजे, पंहिंजे एरिया जा वाक़ुफ़ु हुजनि, उते जे हिकिड़े बिशनी जेब कतरे खां वठी ऐं हिकिड़े कातिल ताईं उनखे सॼी ख़बर हुजे, अहिड़ा माण्हू हुजनि त उहे ई ॾोहनि ते कंट्रोल करे सघनि था न। बाक़ी इन क़िस्म जा माण्हू त सॼो ॾींहुं जेके हुजनि, रुॻो जुड़तू मुक़ाबलनि वारा तव्हां एक्सपर्ट रखो, माण्हुनि खे पकड़ियो ऐं माण्हू खे निशानदेही बि सिविलियन कनि, जेके आम माण्हू उहे तव्हांखे पकड़े ॾियनि ऐं तव्हां रुॻो हुनखे। बिल्कुलु। ॿी ॻाल्हि इहा त पुलिस भले कहिड़ी बि जस्टिफिकेशन ॾिए, तोड़े जो अदलिया भले एतिरी एहलियत न हुजे या माण्हू आज़ादु थियनि, पर एज़ ए ह्यूमन राइट, मतिलबु हिकिड़ो इंसानु आहे, जेको कातिल आहे या फोरू आहे, उन जा बि इंसानी हक़ आहिनि। ऐं असांखे कानून इहो थो चए त हुन जेको ग़लति अमल कयो आहे उन जी हुनखे सज़ा मिलणु खपे, बाक़ी हुनखे मारण जो हक़ तव्हांखे कंहिं बि सूरत में न आहे। बिल्कुलु जीअं तव्हां पुलिस वारे जो हक़ आहे, ईअं ई हुनजो जेको कातिल आहे या फोरू आहे उनजो बि हक़ आहे। तव्हां हुनखे प्रॉपर पुलिस जो जेतिरो कमु आहे उनखे पकड़ियो, उनखे अदलिया जे ताईं पुॼायो, तव्हां हुनजो केस खे इन्वेस्टिगेट कयो, उनजी सज़ा हुनखे मिलणु खपे जेका कानून में मौजूदु आहे। फुर जी सज़ा, अगवा जी सज़ा, क़तल जी सज़ा जेका मौजूदु आहे उहा हुनखे मिलणु खपे। पुलिस खे कंहिं बि सूरत में तोड़े जो भले केतिरी बि अमन अमान जी सूरत हाल ख़राबु हुजे, कंहिं बि सूरत में हुनखे इहो नथो एतिरी इजाज़त ॾेई सघे सोसाइटी जे तरफ़ां त उहो माण्हुनि खे पकड़े ने हुनखे मारींदा रहनि। हिकिड़े हिन ते ॿियो बि हिकिड़ो कमेंट ज़रूरु कंदासीं, पाण कोशिशि कयूं था त जेके सीनियर जर्नलिस्टनि खे अली हसन साहिब सां ॻाल्हायूं या मोहम्मद हुसैन ख़ान सां या GN मुग़ल साहिब खां पाण हिकिड़ो इहा वठूं त हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़रूरु जेका आहे सा फील थिए थी त जेके पॉपुलर पुलिस ऑफिसर आहिनि, जेके कमीशन जे हवाले सां, एक्सपर्टीज़ जे हवाले सां, इवन उन्हनि लाइ चयो वञे थो त कुझु पुलिस ऑफिसर ॿाहिरि क्रिमिनोलॉजी में बि माना ॾाढे हिकिड़े साइंटिफिक अंदाज़ सां शयूं ॾिसी आया आहिनि ऐं मॉडर्न समाज, डेवलप्ड समाज ॾिसी आया आहिनि, उन्हनि जे थ्रू पिया कराया वञनि इहे इशू। तव्हां ॾिसो त केॾा कंहिं दौर में जेको फरीद जान सरंदी जे हवाले सां उनजी हाल लाइन लाइ मशहूरु हो त हीउ तमामु सख़्तु ऑफिसर आहे, ॾुखियो ऑफिसर आहे, माण्हू मारण खां वेंदे माना इवन मुख़्तलिफ़ हुन ते एलिगेशन्स बि लॻंदा रहिया, पर हुनजी ख़ुदि बॉडी लैंग्वेज बि ॾाढी हार्ड रही आहे। पर उन्हनि ते अहिड़नि पुलिस ऑफिसरनि ते गॾु, पर हीउ इरफान बलोच माना हिकिड़ो एॾो पॉपुलर ऑफिसर आहे, चवंदा वॾो इंटेलिजेंट आहे, या इवन DIG सनाउल्लाह आबादी केॾो पॉपुलर हो, पर उनजे दौर में जेके मामला थिया उन में सनाउल्लाह आबादी साहिबु 2-3 दफ़ा ब्रीफिंग्स में ॾाढो हीअं माना जेकॾहिं इहो काउंटर थींदो त सही, हीअ अदालत खां मथां जेको आहे सो कानून उन ते हू चिड़ी पवंदो। तव्हांखे यादि ब्रीफिंग? बिल्कुलु मूंखे ख़बर आहे। हाणे ॾिसो हिन में ख़बर छा आहे, हीअ जेके पुलिस ऑफिसर आहिनि जेके बिल्कुलु एक्सपर्ट आहिनि, पंहिंजे प्रोफेशनल ऐं ईमानदारी जे हवाले सां मशहूरु आहिनि ऐं सोसाइटी में सुठी शोहरत रखंदड़ आहिनि, पर हीअ जेके पुलिस ऑफिसर जेके माहिर आहिनि उहे छा था कनि त सोसाइटी में जेके गैप्स आहिनि उन जो फ़ाइदो था खणनि। इन करे जेके आहिनि त हाणे हिकिड़ो इहो आहे त जेके मिसाल ताजिर आहिनि या जेके सहाफ़ी आहिनि मीडिया जा या डॉक्टर्स आहिनि या ॿिया जेके सोसाइटी सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि,
उन्हनि सां ई राब्ते में हूंदा आहिनि, उन्हनि जो एतमाद हिननि खे हासिलु आहे ऐं उन्हनि जी सपोर्ट बि कंदा आहिनि। जेकर ज़ाहिरी ॻाल्हि आहे पुलिस सुठो कमु करे थी त उन जी सपोर्ट बि थिए थी, हा उन ई करे थी। पर उन जो इहो आहे त उन्हनि जो जेको माण्हू जेके आहिनि उन्हनि खे मिसाल बिल्डर्स आहिनि, उहे चवंदा अथव हाणे असांखे भते जे लाइ माण्हू तंग त नथा कनि न, बाक़ी धूड़ वञी पाइनि जेको करणु, ॿियो जेको थिए पियो पुलिस कुझु बि करे असांजे मथे सूर न आहे, रुॻो असांखे तंग न कनि। ईअं ई जेके इंडस्ट्रीज़ जा आहिनि या वापारी आहिनि, फैक्ट्रियुनि जा मालिक आहिनि, उहे बि ईअं ई था चवनि त पोइ पुलिस अच्छो करे बि कारो करे बि कुझु बि करे असां सां त मसइलो ख़तमु थी वियो न। इहो वरी सोसाइटी जो बिल्कुलु, हा। त जॾहिं तव्हां पंहिंजो सॼो हुनखे हिकिड़ो करे छॾींदो, तब्दील करे छॾींदो पंहिंजा मयार ऐं तरजीहात, त पोइ पुलिस जेका आहे उहा ॾिसे थी त असां त हीरोज़ लॻा पिया आहियूं, त पोइ ठीकु आहे, इहे एतिरो फबी ईंदो। त इहो चकर आहे। ठीकु आहे, हिकिड़ी नंढो जेका ब्रेक वठूं था। असां हैदराबाद भेरो टाइम में पुलिस मुक़ाबलनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं पिया, ऐं तव्हां इवन हैदराबाद में केतिरा ई वाक़िया थिया आहिनि, 10 माण्हुनि खे फुल फ्राई कयो वियो आहे, 50 खां मथे माण्हू हाफ फ्राई थिया आहिनि, ऐं ईअं माना ज़िंदा माण्हू पकिड़े ऐं उन्हनि खे वञी को न को उन में का कहाणी ठाहे ऐं पुलिस उन्हनि खे ख़बर न आहे त क्लाशनि जा बस्टन ई मारे थी छॾे या रिवॉल्वरनि सां मारियो थी छॾे, मुंहंनि में गोलियूं हणी मारे थी छॾे। हिकिड़ी बरल आहे असांजो अनडेवलप्ड मुआशिरो आहे, रवायती तरह सां, जिथे हर हंधि तव्हांखे हिकिड़ियूं शयूं चीप लेवल ते नज़र अचनि थियूं, अनसिविलाइज़ड नज़र अचनि थियूं। उते ज़ाहिर आहे पुलिस जे हवाले सां बि इहे शयूं ज़रूरु मौजूदु आहिनि, हालांकि जुडिशरी मौजूदु आहे, अदालत मौजूदु आहे। शयूं जेकॾहिं उहो उन्हनि ऑफिसरनि जे लाइ जेके तमामु घणा ज़हीन ऐं तमामु लिखिया पढ़िया इफिशियंट लिखिया वञनि था, त हिननि वॾियूं डिग्रियूं हासिलु कयूं आहिनि, उन्हनि जे हथां जेकॾहिं इन क़िस्म जा वाक़िया थियनि पिया त ज़रूरु जेका सोसाइटी आहे, माण्हू आहिनि, या आइनी तरह सां इलाही खोड़ सारा सवाल माण्हुनि जे ज़हन में अचनि था। हिकिड़ो नंढो ब्रेक वठूं था, वापसि मोटूं था। वेलकम बैक नाज़रीन। असां हैदराबाद भेरो टाइम में ॻाल्हि ॿोल करियूं पिया, हीअ जेको पुलिस जो तव्हां जेको हिकिड़ो फेज़ ॾिसो पिया, या हीअ जेके इनकाउंटर्स जी हिकिड़ी कहाणी हले पई सॼे हैदराबाद रीजन में, तव्हांखे असां डेटा बि ॾियूं पिया त हीअ जेको UBL बैंक में 3 माण्हू जेके ज़िंदा पुलिस पकड़िया, उन्हनि खे खणी वञी कहिड़ी उन सां तरीक़े सां मारे छॾियूं, ऐं पुलिस जी हिकिड़ी ऑफिशियल स्टेटमेंट हली वई आहे त असां उन्हनि जी निशानदेही ते वियासीं पिया ऐं रस्ते में उते जेके आहिनि सो मुक़ाबिलो थी वियो। अजीब हिकिड़ी बहरहाल आहे कहाणियूं आहिनि पुलिस जूं, ऐं केतिरियूं अहिड़ियूं कहाणियूं जेके आहिनि से दफ़न थियल आहिनि। छा मक़सदु आहे त उन ते कमेंट कजे। इवन सोमोटो एक्शन ज़रूरु इन ते अदालती हवाले सां बि थियणु खपनि, त बाबा तव्हां कम से कम प्रॉपर उन्हनि खे हिकिड़ी लीगल प्रोसीडिंग में त आणियो, हिकिड़ी इंट्रोगेशन में त आणियो, पर ख़बर न आहे छो शयूं सभु जेके आहिनि से ईअं थी वञनि थियूं, पर उन ते किथां खां बि को हिकिड़ो स्टैंड नज़र नथो अचे, न ई उनजी का सूरत हाल नज़र अचे थी। सो उन ते त सभिनी पुलिस जे सॼे फंक्शन ते, पुलिस जे रवे ते, पुलिस जी स्ट्रेटजी ते ॻाल्हि ॿोल करियूं पिया। अली हसन साहब असां सीनियर जर्नलिस्ट तज़िया निगार असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछूं था उन्हनि जी बि एक्सपर्टी ऐं उन्हनि जो जेको फोकस रहियो आहे। ज़ाहिर खोड़ इशूज़ अहिड़ा रहिया आहिनि जिन खे उन्हनि यकीनन रिपोर्ट बि कयो हूंदो, ऐं तव्हांखे अली हसन साहब जो पॉइंट ऑफ व्यू शेयर करायूं था त तव्हांखे अंदाज़ो थी सघंदो त हिनखे आख़िर कीअं जस्टिफाई करे सघिजे थो अहिड़े अमल खे। ज़ाहिर कानून मौजूदु है, अदालतूं मौजूदु आहिनि। अली हसन साहब, मैं आपसे ये ज़रूर पूछना चाहूँगा कि हैदराबाद में आप देखें कि ऐसे लेके जाएं, पकड़ें और लोगों को मार दें, ये देखिए खालिद साहब, ये किसी भी तरह कोई जस्टिफिकेशन इसकी नहीं है, इसकी एक खराबी है। जिन लोगों की मौजूदगी में ये लोग पकड़े गए थे, जिंदा हालत में पकड़े गए थे, वो लोग क्या महसूस करते होंगे कि क्या पुलिस इतनी भयानक किरदार अदा कर सकती है कि जिंदा पकड़ने के बाद ले जाए और कह दे कि मुकाबला हुआ और आदमियों को मार दे। ये किसी तरह की जस्टिफाई नहीं है। लेकिन पुलिस इसको एक और तरह से देखती है। वो कहते हैं कि मुकदमा दर्ज करो, फिर इन्वेस्टिगेशंस करो, फिर अदालतों में मुकदमे पेश करो, और फिर अदालतों से ये लोग जमानतें लेकर और छूट के निकल आते हैं और फिर ज्यादा हार्ड एंड क्रिमिनल्स बन जाते हैं। बात ये कि इस मुल्क में पूरे निजाम को सही करने की जरूरत है।
पुलिस के इन्वेस्टिगेशन के तरीक़ाकार को, प्रोसिक्यूशन के तरीक़ाकार को, अदालतों के तरीक़ाकार को, वो सब सही करने की जरूरत है। लेकिन इसका ये कोई जवाब नहीं है कि आप किसी को पकड़ के जिंदा पकड़े, सही हालत में पकड़े, और यहाँ पे ये जो इस्तेलाह बड़ी मशहूर है, हाफ फ्राई और फुल फ्राई कर देने वाली, आप उनको जख्मी कर दें या माजूर कर दें या उनको जान से मार दें, ये किसी भी तरह जस्टिफाई नहीं है और इससे कोई फायदा नहीं होगा। इससे बहुत ही आर्जी तौर पे तो फायदा होगा कि मतलब वो आदमी का, मैंने हैदराबाद में पहले भी ये सिलसिला देखा हुआ है, जब सलीम अख्तर सिद्दीकी हैदराबाद में SSP थे और फिर DIG भी हुए थे, हालांकि वो भी एक सहाफी थे और फिर उसके बाद वो CSS पास करके पुलिस अफसर बने थे। उनके दौर में भी इस तरह जिसको आप मावराए अदालत या मावराए कानून कहें, इक़दाम लोगों का कत्ल किया जाता था, लेकिन उसका नतीजा तो नहीं निकला ना। सही नतीजा उसी सूरत में निकलेगा कि प्रोसिक्यूशन सही हो, अदालतें सजाएं दें, अदालत तय करे कि ना, पुलिस को ये इख्तियार नहीं दिया जा सकता है कि वो अदालत ही वो बन जाएगी। सर अली हसन साहब बहुत शुक्रिया, आपके कीमती टाइम से हमने, ज़ाहिर है ये इतना हार्ड इशू है हैदराबाद के हवाले से, क्योंकि सोसाइटी को मैसेज उसका बड़ा वो जा रहा है, ज़ाहिर है लोग ये फुटेजेस देखेंगे, चीज़ें देखेंगी, और ख़ुद पुलिस की एक रेपुटेशन है, उसके हवाले से एक हरासमेंट की सूरत हाल पुलिस के हवाले से ऑलरेडी मौजूद है और फिर पैदा होगी कि पुलिस का ये एक जो चेहरा है कि लोगों को इस तरह मार दे, बजाय उनको सज़ाएं दिलाएं। जो क्रिमिनल्स हैं, आदि क्रिमिनल्स हैं, वो उनको सज़ाएं दिलाएं, उनके अमल की सज़ाएं दिलाएं। तो ये यकीनन इसको देखने की ज़रूरत है और पुलिस को, खुसूसन एफिशिएंट पुलिस अफसर हैं, उनको भी कानून की रिटका और जो अदालतों के उसका करना चाहिए, प्रोसेस को कंटिन्यू करना चाहिए। आपका बहुत शुक्रिया। हाँ अली हसन साहब, ॾिसो त ॻाल्हि जेका कई आहे त इहा बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि जस्टिफिकेशन अली हसन साहब इहा ॻाल्हि कई आहे त केस दाख़िल थींदो, पोइ अदालतनि में वेंदो, पोइ सज़ाऊं, जवाबदार वापसि अची वेंदा, उनखे सज़ाऊं न मिली सघंदियूं, त विदिन सिचुएशन त इहा ॻाल्हि त वरी जस्टिफाइड थी वञे। उन में ॾिसो न अली हसन साहब हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कई त पुलिस जे बारे में जेके माण्हुनि जो हिकिड़ो ज़हन आहे, सोच आहे, तासुर आहे, उनखे ॾिसो त कीअं उहो थींदो त अॼु मिसाल जुमेवार ॾींहुं जेके माण्हुनि उनखे पकिड़े, जिन माण्हुनि पुलिस जे हवाले कया, उन्हनि माण्हुनि त जीअरा सही सलामत कया, पर उन्हनि खे पुलिस मारे छॾियो। हाणे उहे माण्हू छा सोचींदा त पुलिस माना केॾे वॾे लेवल ते पाण ख़ुदि ॾुआरी आहे, जेको माण्हू पकिड़े उन्हनि खे क़तल कनि था। त इन करे जेके उहे माण्हू आहिनि जिन पुलिस जी सपोर्ट कई, उहे हाणे ख़ुदि उन्हनि जो ज़हन पुलिस जे अगेंस्ट थी वियो। ॿियो जेका हिन में ख़ुशूसी ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया में हाणे पुलिस जेका आहे उहा सर्विस थी वई आहे। पुलिस जेका आहे उहा बिल्कुलु फज़ीलत में अची वई आहे ऐं उहा हाणे हिकिड़ो सर्विस तौरु उनखे ॾिसनि था। पाण वटि अञा ताईं बदकिस्मती सां पुलिस फोर्स आहे हिकिड़ी, त फोर्स ऐं जेको सर्विस में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। असां जॾहिं बि उन्हनि जे इंसानी हक़नि जी ऐं उन्हनि जी ॻाल्हियूं कयूं था या मिसाल ॾियूं था, त पोइ असांखे इन शइ ते ॾिसणो पवंदो त पुलिस जो ख़ुदि जेको इंस्टीट्यूशन आहे या पुलिस जो बिहेवियर आहे, उनखे बिल्कुलु हिकिड़े नए तरीक़े सां ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं उन में जेके पुलिस रिफॉर्म्स खां पोइ ई असांजूं जेके तवक़ुआत आहिनि उहे कुझु पूरियूं थी सघनि थियूं। अदरवाइज़ जेकॾहिं पुलिस जो इहो ई हालत आहे ऐं उन्हनि जी उहा ई ट्रेनिंग आहे, उहो ई उन्हनि जी नफ़्सियात आहे, उहे ई उन्हनि जो जेके वसीला आहिनि, त पोइ माज़रत सां इहो सिस्टम ईअं ई हलंदो रहंदो। माना पोइ फुल फ्राई हाफ फ्राई जी एक्सपेक्टेशन्स रहंदियूं ऐं ईअं कंदा रहंदा ऐं इन ते रिलाए कंदा, इन ई स्ट्रेटजी खे ॾिसंदा त हाणे भले शॉर्ट जेको आहे सो रस्तो आहे, पर इन ते पुलिस वारा इन तरीक़े सां कंदा रहंदा। नतीजे में जेको सोसाइटी में हिकिड़ो क्राइम जो आहे पैदा थियण जो रीज़न आहे, ओॾां ध्यानु कोन वेंदो ऐं इवन हिकिड़े सॼे मजमूई हिकिड़ी तब्दीलीअ जे हवाले सां बि हिकिड़ियूं शयूं डिस्कस कोन थींदियूं। पोइ पार्लियामेंट असेंबली जा मेंबर बि चवंदा त ठीकु आहे आरजी सही पर थिए पियो, पर मथी लेवल ते सिस्टम में तब्दीली आणण जे हवाले सां के शयूं पोइ न थी सघंदियूं। जेको हिकिड़ो तवक़ात आहे मुआशिरे जी असां ॻाल्हि कयूं था, जंहिंमें सुठनि इदारनि जी ॻाल्हि कयूं था, उहो पोइ उन में गैप बरक़रार रहंदा ऐं उहो सॼो हिकिड़ो जेको पुलिसिंग आहे उहो हिकिड़े ॿिए रुख में हलंदी रहंदी ऐं असां हिकिड़े ॿिए रुख में हलंदा रहंदा। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच शर्मा सिंह, तव्हां असांखे तमामु सुठी डिस्कस थी आहे। हिननि हार्ड इशूज़ आहिनि, पुलिस खे यकीननि इन ते घणी तकलीफ़ थींदी हूंदी ऐं जॾहिं प्रोग्राम हिन क़िस्म जा हलनि था
ऐं जेके पुलिस ऑफिसर आहिनि पाण खे उन्हनि सां पर्सनली उन्हनि सां न आहे, पर उन्हनि जी स्ट्रेटजी सां ऐं उन्हनि जे माइंड सेट सां ऐं उन्हनि जे जेको तरीक़ेकार आहे बिल्कुलु उन सां उनखे डिस्कस करिणो आहे। इहो पंहिंजो कमु आहे, ड्यूटी आहे। नाज़रीन, हैदराबाद में जेके बि इनकाउंटर्स थियनि पिया, जेके मुबैना पुलिस मुक़ाबला चओ या जुड़तू पुलिस मुक़ाबला चओ, बहरहाल पुलिस हैदराबाद में सॼो कानून ऐं सभु कुझु पंहिंजे हथ खयों वेठी आहे ऐं हुई अच्छे कार्य जी मालिक आहे। पुलिस इहो फील ॾिए पई त असां जीअं चाहियूं उन ई तरीक़े सां कंदासीं। बाक़ी तव्हां पाण ॾिसो त हैदराबाद में हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे, उन खां अॻु में वाक़िया थिया आहिनि, पर कानून जी रिट जेका आहे सा उहा बहरहाल हैदराबाद में हिकिड़ी वॾी चैलेंज बणियल आहे। हैदराबाद ब्यूरो टाइम में डिस्कस कईसीं। ईंदड़ प्रोग्राम में वरी मिलंदासीं ॿिए कंहिं मौज़ूअ सां गॾु, सदाईं गॾु।